ये सांग हली रहियो आहे रूलालीला जो ऐं शाइरी आहे तालम मौला जी रेडियो नशरियात हैदराबाद। हिन नंढड़ा ॿार वेठा आहिनि, अचो त हिननि खे बि ॾिसो। ये साम्हूं छोकिरा गाह था कनि। हली रही आहे रेडियो नशरियात, रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी रूलालीला जो आवाज़ आहे। तालम मौला जी जेका आहे शाइरी आहे, जेके असां ॿुधूं बि था। हिते असां ज़मीन में वेठा आहियूं, चांहि पियूं था। प्रोग्राम सुगड़न सत पेश कयो वियो। इंजीनियर हुयो आमिर अब्बास, मेज़बान हुई शहज़ादी बुरगड़ी, प्रोड्यूसर हुई नाइमा सिद्दीक सुमरो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद 6 वॻे रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं ॿुधंदा। Standard Time. Assalamu alaikum. This is Radio Pakistan. The news read by Zahir Sikandar. First, the headlines. Prime Minister and Chinese ambassador at a meeting in Islamabad today discussed bilateral